शहदाद कोट में गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल जी मास्तरियाणियुनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां इल्ज़ाम लगायो वियो आहे त संदन वीडियोज़ लीक कई वियूं आहिनि ऐं इहे वीडियोज़ ऑफिसरनि खे व्हाट्सएप ग्रुपनि में मोकिलियूं वयूं आहिनि। स्कूल टीचर्स कुझु वक़्त खां हलंदड़ तकरार बाद ऑफिसरनि ख़िलाफ़ एहतजाज शुरू करे छॾियो। लेडी टीचर तस्लीम सेलरो चयो त ऑफिसर दौरे जे बहाने स्कूल अची मीटिंग रूम में घुराए टीचर्स ऐं शागिर्दियाणियुनि जूं वीडियोज़ भरनि था। हुननि मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। ॿिए पासे हेड मास्तरियाणी अहिड़नि इल्ज़ामनि जी तरदीद कई आहे। संदसि चवणो हो त स्कूल में यूनिसेफ पारां थेला विराया विया हुआ, जेको अमल कुछ मास्तरियाणियुनि खे पसंद न आयो हो। मीटिंग जे बहाने या कहिड़े बि बहाने असांखे उते रूम में घुरायो थो वञे ऐं उतां असांजी वीडियोज़ भरे करे लीक करे डीओ ऑफिस मोकिलियूं थियूं वञनि। छा इहो सही आहे? असां उस्ताद जॾहिं हिते अचूं था पंहिंजे हिते घर मां परदे जे हिसाब सां अचूं था के इज़त वारा के ख़ानदान वारा आहिनि। बाक़ाइदा ईअं त न आहे त असां ख़ानदान जा माण्हू न आहियूं ऐं ईअं असांजी वीडियोज़ लीक करे छॾनि। डीओ ऑफिस में गुल खावड़ पाण वीडियो ॾेखारी आहे उते डेली विज़िट ते आहे त जॾहिं जेके बि थींदो आहे गुल खावड़ सां बि 10 माण्हू अची वेंदा आहिनि। डीओ अचे हुन सां बि खोड़ ॼणा अची वेंदा आहिनि, के डीओ अचे त हुन सां बि अची वेंदा आहिनि ऐं ॿिया स्कूल जा ॿिया बि जेके गेस्टा वारा अचनि त उन्हनि सां गॾु ॿिए स्कूलनि जा बॉयज़ और टीचर्स अची वञनि। दादा इहो सही न आहे। फीमेल इदारनि में फीमेल ही असांखे हिरासा करण जो तरीक़ो आहे। रोज़ इलेक्शन जे लाइ बि फीमेल टीचर खे मुक़ररु ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त मैडम जे हिसाब सां यानी ग्रुपिंग जो सिस्टम थो हले। हे मुंहिंजो ग्रुप आहे, तव्हां हिन ग्रुप जा आहियो त ज़ाहिर आहे इहे स्कूल न हलंदा आहिनि। हेठि खे हर कंहिंखे बराबरि रखिणो आहे। हर को टीचर आहे, हिते बराबरी न आहे, हिते नाजाइज़ी घणी आहे।